इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमायो त चिबरा पहिरियों इंसान सां गॾु रहंदा हुआ ऐं इंसान सां मुहबत कंदा हुआ, पर जीअं ई चिबरे इहो ॾिठो त हुज़ूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत उन्हनि जे ॾोहिटे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बुखियो ऐं उन्हीअ करे करबला जी ज़मीन ते बेजुर्म शहीद करे छॾियो ऐं उन्हनि जी लाश ते घोड़ा टोड़ाए छॾिया। उहो मंज़र जीअं ई हिन ॾिठो त उहो तमामु इंसाननि सां नफ़रत करे वीरान जॻहियुनि ते हले वियो ऐं जॾहिं बि कंहिं इंसान खे ॾिसंदो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे कम में रहंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहे त वीरानीअ में रहे, छो जो हीउ राति जो ज़ोर सां इल्तिजा कंदो आहे त ए इंसानो, अफ़सोस आहे त तव्हां पंहिंजे ई रसूल जे ॾोहिटे खे बेजुर्म शहीद करे छॾियो। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमायो त पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं कोशिशि कयो त चिबरे खे ॻोल्हींदा न कयो। जेकॾहिं चिबरे ते नज़र पवे त जल्दी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़ातिलनि ते लानत करे उन जॻह खां निकिरी वञो, छो त चिबो तव्हांजे लाइ बददुआ कंदो आहे, छो त उन वक़्तु हू इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दुख में रोंदो रहंदो आहे ऐं इहा दुआ कंदो रहंदो आहे त ए मुंहिंजा अल्लाह, दुनिया में जेतिरा बि यज़ीद ऐं यज़ीदियत खे तस्लीम करण वारा आहिनि उन्हनि खे बर्बाद कर।